कराची में गुजर नाले तां दख़लियूं हटाइण लाइ ऑपरेशन शुरू कयो वियो आहे। पहिरें मरहले में गुजर नाले जे कपरनि ते क़ाइम दुकान वाड़ा ऐं ॿियूं अॾावतूं डाथियूं पयूं वञनि। नालनि जे ॿिन्ही पासे 30 फुटनि ताईं जॻह क्लियर कई वेंदी। कराची में बरसात जी तबाहकारियुनि खां पोइ नालनि लाइ हद दख़लियूं हटाइण लाइ ग्रैंड ऑपरेशन शुरू कयो वियो आहे। गुजर नाले तां हद दख़लियूं हटाइण लाइ इंतज़ामिया ऑपरेशन कंदे अॾावतूं ठाहिण शुरू करे छॾियूं आहिनि। पहिरें मरहले में गुजर नाले जे कपरनि ते क़ाइम दुकान वाड़ा ऐं ॿियूं अॾावतूं डाथियूं पयूं वञनि। ऑपरेशन दौरान नालनि जे ॿिन्ही पासे 30 फुटनि ताईं जॻह क्लियर कई वेंदी। उन हवाले सां इंतज़ामी अमलदारनि जो चवणु आहे त नालनि तां कब्ज़ा ख़त्म करायूं पिया। नालनि जे आसपास 30 फुटनि ताईं जॻह क्लियर कराई वेंदी। अमलदारनि वधीक चयो आहे त ऑपरेशन दौरान जेकॾहिं का मज़म्मत थी त कार्रवाई कई वेंदी। गुजर नाले औरंगी ऐं न्यू कराची समेत ज़िले जे समूरनि नालनि तां गैर क़ानूनी अॾावतूं ठाहिण लाइ ऑपरेशन शुरू कयो वियो आहे। MQM पाकिस्तान नालनि तां हद दख़लियूं हटाइण जी मज़म्मत कंदे मुतासिरनि खे मुतबादिल जॻह फराहम करण जो मुतालबो कयो आहे। MQM जो चवणु आहे त इहो तइ थियो हो त मुतासिरनि खे मुतबादिल राहिश फराहम कई वेंदी, जेका सिंध सरकार ॾींदी। राहिश ॾियण खां सवाइ ऑपरेशन छो कयो वियो? ॿिए पासे सिंध हुकूमत जे तर्जुमान मुर्तज़ा वहाब चयो आहे त ऑपरेशन कमर्शियल अॾावतुनि ख़िलाफ़ थी रहियो आहे। रहाइशूं न पयूं डाथियूं वञनि।